असां सभु छा कंदा आहियूं, तृष्णा यानी इच्छाउनि जी बाहि है, उहा जॾहिं लॻंदी आहे त हिकु हिकु इच्छा पूरी करणु चाहींदा आहियूं। हा हीअ इच्छा पूरी थी वई, हाणे भॻवान मुंहिंजी हीअ इच्छा पूरी थिए, हाणे हीअं थी वञे भॻवानु, हाणे हेॾे हीअं थी वञे, हितां हे मिली वञे, हितां हीअं मिली वञे, हे करे छॾे, हे हीअं न करे, हे हिन रस्ते ते वञे, हो हुन रस्ते ते, जीवन भर लख सालनि जो जीवन हुजे, करोड़ सालनि जो, तॾहिं बि पूर्ति थियण वारी न आहे। कीअं विसामंदी? संतोष रखण सां। संत सुंदरदास महाराज चवनि था, जो 10, 20, 50 मंगे, पैसनि जी तृष्णा इच्छा, जो 10, 20, 50 मंगे, शत होए 1000 तो लाख मंगेगी, कोटि अरब खरब हुए, पृथ्वी पति होने की चाह जगेगी, स्वर्ग पताल को राज मिले, तृष्णा अधिकी नहीं आग बुझेगी, सुंदर एक संतोष बिना, शठ तेरी ये प्यास कभी न बुझेगी। केवल संतोष रखण साईं या बाहि विसामंदी तृष्णा रूपी। संतोष कंहिंखे चइबो आहे ॿुधायो? संतोष चइबो आहे समता जो होश अची वञे। हिन महिल जंहिं अवस्था में आहियूं उन में ई कंप्रोमाइज़ करे वठो। हिन महिल पोइ न, सुभाणे न, अधु कलाकु पोइ न, हिन महिल हिन पल में जीअं असां आहियूं उन में राज़ी थी वञूं, गदगद थी वञूं, बसि आनंद ई आनंद अची वञे। अशांति काथे आहे? जेको आहे उहो नथा चाहियूं, जेको न आहे उहो था चाहियूं, इन करे त अशांति आहे न भाई, ॿुधायो न। सभु इहे मन जा ई त सभु इहे झंझट आहिनि, मन जा, आत्मा जा थोरी न आहिनि। आत्मा त निर्विकार भगवान जो स्वरूप आहे। हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। इन करे चवंदा आहिनि संतोषी सदा सुखी। इच्छाउनि जे तृष्णा वारे बादशाह खे बि, राजा खे बि भिखारी चयो वियो आहे, ऐं संतोष रखण वारे कंहिं भिखारीअ खे बि आहा वॾो राजा महाराजा चयो वियो आहे, जंहिंखे कुझु न खपे। चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, मनुआ बेपरवाह, चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह। ओड़ी महिल ई मन बेपरवाह थी वेंदो। बेपरवाह यानी मौज में, मस्तीअ में, फकड़ अवस्था में, कोई उनखे परेशानी न रहंदी। और जिसको कुछ नहीं चाहिए वही शाहन के शाह। चओ हरे राम। केॾी न असां कथाऊं ॿुधियूं इन्हनि ते, हाँ कई कथाऊं, सत्संग, गीता जो ज्ञान ॿुधो आहे। जंहिं ॾींहुं खणी वठंदासीं, बसि हिकिड़ो खणणो त आहे, खणी वठूं बसि हिकिड़ो गुण, बेड़ो पार थी वेंदो। चओ हरे राम। कि मूंखे संतोष करणो आहे, सुभाणे नुक़सानु थियो, ठीकु आहे, कल्ह ई त मां वचन खयों संतोष करणो आहे। अरे हिन जा हे गड़बड़ थी वई, हे सपनो अधूरो रहिजी वियो, अरे 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 राम 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 राम, हे त वॾी गड़बड़ थी वई, हेतिरो पैसनि जो नुक़सानु थी वियो। हाँ अरे हिनखे ईअं चई छॾियो, अपमान करे छॾियो, मूंखे छा करिणो आहे? मां त वचन ॾेई आयो आहियां भॻवान खे, मूंखे संतोष में रहणो आहे, कहिड़ी बि परिस्थिति अची वञे। उधम करण लाइ मना न आहे, हा न, ख़ूब महिनत कयो, कमायो, लेकिन रिजल्ट लाइ संतोष चयो वियो आहे, हा न। महिनत करण लाइ मना न आहे, जेको नतीजो थो अचे उन में संतोष कयो। चओ हरे राम हरे कृष्ण। पर इहो ॿुधी करे, सम्झी करे बि कोई विरला माण्हू इहे हीरनि खां बि अनमोल वचन आहिनि, कोई विरला खणंदा आहिनि, कोई समझदार बुद्धिमान माण्हू। हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद। तरी त राजेश्वरानंद महाराज गाईंदा आहिनि, भाई देखना इंद्रियों के न घोड़े भगे,
इन पे संयम के दिन रात कोड़े लगे, जीवन रथ को सुमार्ग बढ़ाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। देखना इंद्रियों के न घोड़े भगे, इन पे संयम के दिन रात कोड़े लगे, जीवन रथ को सुमार्ग बढ़ाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चलो, ओ कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, 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 कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। असांजी लड़ाई कैसा है ॿुधायो? हर मनुष्य जी लड़ाई कैसा हलंदी आहे ॿुधायो न? मन सां पंहिंजे असां मारींदा आहियूं ॿाहिरि, दंगा फसाद ॿाहिरि, लड़ाई झगड़ा ॿाहिरि, इल्ज़ाम ॿाहिरि, दोष ॿाहिरि, हिन हीअं कयो हुन हीअं कयो, हे न करियां हीअं न थिया, हे त ॾिठे न वणंदो आहे, हिनखे त मारे विझांसीं। हा, हिन जो झगड़ा ॿाहिरि, ऐं लड़ाई कंहिंसां थी हले? मन सां। आरोपी ॿाहिरि ठाहींदा आहिनि। चओ हरे राम। कोई संतनि महात्माउनि भगवान परमात्मा वाणी लिखी आहे त ग़लति थोड़ी न लिखी आहे। गुरु नानक देव अगरि चवनि था मन जीते जग जीत, त सही था चवनि। प्रहलाद महाराज भागवत में चवनि था कि विजेता उहो न आहे जेको धरतीअ खे जीते, विजेता त उहो आहे जेको मन खे जीते। बिल्कुलु सही आहे। मन मना भव, गीता में श्री कृष्ण भगवान चवनि था मन एव मनुष्याणाम बंध मोक्ष कारणम। भगवान चवनि था मन ही माण्हूअ जे बंधन ऐं मोक्ष जो कारण आहे। मन अगरि गोपाल में लॻो त बेड़ो पार, ऐं मन विषयनि में लॻो, विकारनि में, बुराइनि में लॻो त बसि पुनरपि जनमम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन। वरी जन्म, वरी मरण, वरी माता जे गर्भ में उल्टो लटकण, मलमूत्र विष्ठा में, हाहाकार गंदगीअ में। राम 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 राम। ओहो भगवान बचाइनि भाई, कंहिंजो वरी जन्म न थिए, सभु वैकुंठ लोक वञनि, न त कम से कम जनलोक वञनि, जनलोक में संतनि सां वेही वरी हुते भक्ति कर, हा न भाई। चओ हरे राम हरे कृष्ण।